अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ सां गॾु मां जो मेज़बान मेराज हबीब। अफ़गानिस्तान में सूरत हाल ॾींहों ॾींहुं ख़तरनाक थी रही आहे। घरू वेठ जो इम्कान पिणु ज़ाहिर कयो पियो वञे, जॾहिं त अफ़गानिस्तान बाबति पाकिस्तान जी पॉलिसी ते बि सवाल उथनि था। 25 जून ते अमरीकी सदर जो बाइडन ऐं अफ़गानिस्तान जे सदर अशरफ गनी अफ़गान मुफ़ाहमती काउंसिल जे सरबराह अब्दुल्ला में मुलाक़ात थी। मुलाक़ात बाद अमरीकी सदर जो बाइडन जो चवणो हो त अफ़गानिस्तान जो अवाम पंहिंजे मुस्तक़बिल जो फ़ैसिलो पाण कंदो। अमरीका ऐं नेटो 11 सेप्टेंबर ताईं फ़ौजी वापसी मुकमल कंदा, पर हू अफ़गानिस्तान जी हिमायत उन बाद बि जारी रखंदा। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे अफ़गान सदर अशरफ गनी जो चवणो हो त हू अमरीकी फ़ौज जी वापसी वारे जो बाइडन जी तारीख़ी फ़ैसिले जी हिमायत करे थो। हुन ऐलान कयो त अफ़गान फोर्सिस 6 ज़िलनि जो कंट्रोल तालिबान खां ॿीहर हासिल करे वरितो आहे। तव्हां ॾिसंदो त इरादे ॿधी ऐं भाइवारीअ सां हू समूरनि ॾुखियाईनि ते ज़ाब्तो आणे वठंदा। अफ़गान सदर अशरफ गनी वधीक चयो त तालिबान ऐं संदन मददगारनि खे इहो सम्झणु घुर्जे त ताक़त ज़रिए मसइला हल नथा थी सघनि। हू जंगबंदी करे सियासी अमल में शामिल थियनि ऐं अफ़गानिस्तान में अमन लाइ मैकेनिज़म जोड़नि। ॿिए पासे अफ़गानिस्तान अंदरि तालिबान जी ताक़त में बि वाधि थी रही आहे। हिन बयान खां पोइ वाज़े तौर ते तालिबान पारां बि रद्देमल ॾिनो वियो आहे त अगरि अमरीका पंहिंजे फ़ैसिले ते का नज़रसानी कई या मुआहिदे जी भञकड़ी कई त उन जो नुक़सानु अफ़गानिस्तान में थींदो। तालिबान वधीक ज़िलनि ते कब्ज़ो हिन वक़्तु करे वरितो आहे। पाकिस्तान पारां अफ़गानिस्तान जे मौक़िफ़ ते सवाल उथी रहिया आहिनि। कुझु ॾींहं पहिरियां ई वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां परॾेही मीडिया खे ॾिनल इंटरव्यू में चयो हो त पाकिस्तान अमरीका खे अॾ न ॾींदो। उसामा बिन लादेन खे वज़ीर आज़म इमरान ख़ान शहीद करार ॾेई चुको आहे, जंहिं बाबति शाह महमूद कुरैशी पिणु का वज़ाहत पेश न करे सघियो। उन दौरान 2 ॾींहं पहिरियां सीनियर सहाफ़ी सलीम साफ़ी खे इंटरव्यू दौरान घरू वज़ीर शेख रशीद पारां इहो चयो वियो त तालिबान जो पाकिस्तान में असर रसूख़ मौजूदु आहे। संदसि चवणो त इस्लामाबाद जे वेझो हुननि जी अचवञ थींदी आहे। इलाज लाइ बि हू पाकिस्तान जो रुख़ कंदा आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान उसामा बिन लादेन खे शहीद करार ॾिए थो। घरू वज़ीर उन ॻाल्हि जी तस्दीक करे थो त तालिबान पाकिस्तान में मौजूदु आहिनि। ॿिए पासे स्पीकर क़ौमी असेंबली असद कैसर पारां अफ़गानिस्तान जे मामले ते 1 जून ते पार्लियामानी कमेटी जो इजलास बि सॾाए वरितो आहे, जंहिंमें सभिनी पार्टियुनि खे शिरकत जी दावत पिणु ॾिनी वई आहे, जंहिंजी कंफर्मेशन बि अॼु थी चुकी आहे। अफ़गानिस्तान में सूरत हाल ख़तरनाक थिए पई, इन जा वाज़े तौर ते असर पाकिस्तान ते बि थींदा। अफ़गानिस्तान जी सूरत हाल बाबति प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। असांखे हिन वक़्तु फ़ोन ते जॉइन कयो आहे आलमी मामलनि जा माहिर आहिनि, अॻूणा सफ़ारतकार आहिनि ज़फ़रुल्लाह शेख साहब। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। शेख साहब ॿुधाइजो, हिन वक़्तु अफ़गानिस्तान जी सूरत हाल बाबति हिकु पासे मुलाक़ातूं थियनि पियूं, कुझु ॾींहं पहिरियां मुलाक़ात थी आहे अमरीकी सदर ऐं अशरफ गनी जी। अब्दुल्ला बि हुन में मौजूदु हो। फ़ैसिलो इहो थियो आहे त 11 सेप्टेंबर ताईं अमरीकी फ़ौजूं उतां निकिरंदियूं। ॿिए पासे पाकिस्तान जे मौक़िफ़ जे हवाले सां हिन वक़्तु ताईं क्लियरिटी न पई अचे। अवां कीअं पिया ॾिसो अफ़गानिस्तान जी सूरत हाल खे? अफगानिस्तान हाणे क्वेश्चन मार्क थी वियो आहे काफ़ी मुल्कनि जे लाइ, छो जो अफगानिस्तान जी सिचुएशन जेकी आहे हाणे जेका थिए पई उहो काफ़ी अरसे खां पोइ पई थिए, छो जो हिते जेसिताईं अमेरिकन ऐं नेटो फोर्सिस हुया त सभिनी पंहिंजी पंहिंजी हिकिड़ी क़िस्म जी पॉलिसीज़ जेके आहिनि उहे अलाइंड या नॉन अलाइंड तव्हां चओ उहे रखियूं हुयूं उन्हनि सां। हाणे जॾहिं सभु शइ निकिरे थी उतां त हाणे 2-3 सुवाल आया आहिनि त हाणे अफगानिस्तान जो फ्यूचर छा थींदो। उन खां अलावा वरी ॿिया मुल्क जेके आहिनि उहे चवनि था असांजा अफगानिस्तान सां कहिड़ा तालुकात थींदा। उन खां पोइ सभ खां वधीक इम्पोर्टेंट आहे त पाकिस्तान सोचे रहिया त असां छा कंदासीं। हाणे असांजो रोल त शुरू खां वठी अफगानिस्तान सां इहो ई रहियो आहे त असां अफगानिस्तान में पीस था चाहियूं। असांजे प्राइम मिनिस्टर साहिबु क्लियरली चयो आहे त असां जेको आहे एक्टिव वॉर में हिसो कोन वठंदासीं ऐं उन खां पोइ जेको आहे असां अफगानिस्तान में शांती चाहियूं था, पीस चाहियूं था, शुरू खां बि इहो ई चाहियूं पिया। ऐं असां हुते जेके बि पार्टीज़ आहिनि जेतिरो बि इंफ्लुएंस असांजो आहे असां इहा ई कोशिशि रहीसीं त अफगानिस्तान में पीस थिए। तव्हांखे यादि हूंदो त अमेरिकन सां जॾहिं तालिबान जी एग्रीमेंट थी हुई फेबरवरी लास्ट में, त उन खां पोइ जेको आहे उन में उन्हनि इहे ई हुया त प्रिज़नर्स जेके हिक ॿिए जा वापसि ॾिना वञनि, गनी हुकूमत जा हुननि जा। हाणे अफगानिस्तान में जेकी सिचुएशन आहे उन में काफ़ी हिसो जेको अफगानिस्तान जी प्रोविंसिस आहिनि हाणे हले पई, थकाठोकी हाणे बि हले पई। उहो अञा पूरी तरह सां सभु फ़ौजी कोन निकिता आहिनि। चवनि था त 60% खनि फ़ौजियूं जेके आहिनि उहे 60% खनि जेके हिसो आहे अफगानिस्तान जो तालिबान जे कब्ज़े में आहे। बहरहाल घटि वधि हूंदो। हीअ जेकी लास्ट मुलाक़ात थी आहे बाइडन जी ऐं पंहिंजो अब्दुल्ला जी ऐं गनी जी मुलाक़ात थी आहे, इन में अमेरिकन हिकिड़ी पंहिंजी ॾाढी ॻाल्हि क्लियर कई आहे त अफ़गान पाण फ़ैसिलो कनि। हाणे हुननि काई बि डायरेक्शन कोन ॾिनी आहे असां हीअं कंदासीं, पर हुननि एतिरो ज़रूरु चयो आहे त असां तव्हांखे सिक्योरिटी ऐं जेको असां एश्योरेंस था ॾियो त कोशिशि असांजी सपोर्ट तव्हां सां रहंदी, पर हक़ीक़त में अफगानिस्तान जो फ़ैसिलो जेको आहे उहो अफ़गान पाण कनि।
अच्छा शेख साहब ज़ाहिरा उहा सूरत हाल असांखे नज़र अचे पई हिन वक़्तु जेका पाकिस्तान जे हवाले सां पोज़ीशन आहे असां वज़ीर आज़म इमरान ख़ान जो परॾेही मीडिया खे इंटरव्यू ॾिठोसीं जंहिंमें वज़ीर आज़म इमरान ख़ान अॾा ॾियण जी मुखालफ़त कई नेशनल सिक्योरिटी काउंसिल जो इजलास सॾायो वियो आहे ख़मीस ॾींहुं उहो इजलास थियणो आहे जंहिंमें फ़ौजी क़यादत सां गॾोगॾु हुकूमती अपोज़िशन मेंबर बि उन में शिरकत कंदा ख़बरूं इहे अचनि पियूं त अमेरिका ज़ोर विझे पियो पाकिस्तान खे अॾा ॾियण जे लाइ वज़ीर आज़म इमरान ख़ान त पंहिंजो बयानु ॾेई छॾियो शाह महमूद कुरैशी बि उनखे सेकंड कयो चवा सम्झो पिया त अगरि अमेरिका जी कोशिश रही या ज़ोर रहियो त उन जे अॻियां इहो बयानु सस्टेन बि करे सघंदो या इन ते गौर वीचार थी सघे थो अमेरिकन ॾिसो जॾहिं अमेरिकन निकिता आहिनि त अमेरिकन सभ खां पहिरियों पाकिस्तान सां कोशिशि कई आहे ॻाल्हाइण जी पर इमरान ख़ान ऐं बाइडन जी मुलाक़ात या हुनजी ॻाल्हाइण ॿोलाइण कोन थियो आहे असांखे तव्हांखे यादि हूंदो त चीफ ऑफ आर्मी स्टाफ सां हुन जा सेक्रेटरी ऑफ स्टेट ऐं डिफेंस वारा जेके आहिनि उहे ॻाल्हाए रहिया हुया त तव्हां असांखे पंहिंजो बेसिस ॾियो त हुते हिन जो मक़सदु इहो ई हूंदो त टेररिज़म सुभाणे जेकॾहिं फैलिजे थी या तव्हां ॾे थी अचे या असां ॾे थी अचे यानी जेको टेररिस्ट एक्टिविटी आहे हुनखे कंट्रोल कयो वञे ऐं असांखे एक्सेस ॾियो असां उतां असांखे थोरो ड्रोन वग़ैरह जो जेको आहे पर ईअं न आहे त पोइ असां उतां वॉर कंदासीं असां जेको फ़ैसिलो कयो आहे सच पुछो त इहो ई फ़ैसिलो कयो आहे त असां बेसिस न ॾींदासीं मां सम्झां थो त इहो फ़ैसिलो हीअं थियणु खपे हा त ठीकु आहे बाबा असां तव्हांखे जॻह ॾियूं था पर उन में असां वॉर थियणु न ॾींदासीं उतां ठकाटुकी करणु कोन ॾींदासीं जहाज़ कोन उॾाइणु ॾींदासीं बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि आहे त लॉजिस्टिक्स थिया या ॿिया थिया या अफ़गानिस्तान में पीस जो जेको मामिलो आहे उन में जेकॾहिं तव्हां मदद करणु चाहियो था त उन में असां उन्हनि खे ॾियण में को हर्ज न हुयो इहो मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे पर हाणे पाकिस्तान हुकूमत वधीक बहितर सम्झे थी इंटेलिजेंस एजेंसीज़ खे वधीक रिपोर्ट्स आहिनि पर मां सम्झां थो इहो फ़ैसिलो जेको आहे ईअं थियणु खपे जेको मां अर्ज़ु कयो शेख साहब इहो ॿुधाइजो त ज़ाहिरा जेको वज़ीर आज़म साहब बयानु ॾिनो हिन वक़्तु इहे ख़बरूं अचनि पियूं त गौर वीचार थी सघे थो ऐं अमेरिका तरफ़ां दबाव बि आहे त पाकिस्तान वटां नज़रसानी कजे अफ़गानिस्तान जी सूरत हाल जी छा उन वज़ीर आज़म जे बयान खे इन ॻाल्हि सां लिंक करे सघिजे थो त इहो ई अटल फ़ैसिलो आहे या अव्हांखे लॻे पियो अगरि अमेरिकन्स दबाव विधो त उन सां हीउ फ़ैसिलो वापसि बि थी सघे थो ऐं अगरि इहो थिए थो त उन खां ॿिया कहिड़ा असर पवंदा ज़ाहिरा चाइना जो इन्फ्लुएंस बि पाकिस्तान में मौजूदु आहे ॾिसो इहा ॻाल्हि ॿोल त शुरू खां वठी हले पई पाकिस्तान ते दबाव त बिल्कुलु आहे असां थोरी जल्दबाज़ी कई आहे बिल्कुलु ईअं हर पे चयो आहे असां ॿेॾा न ॾींदासीं असां पंहिंजो बेसिस न ॾींदासीं बेसिस न ॾींदासीं यानी विदाउट सेइंग की अमेरिकन स्क्रीन चयो ई न आहे बेसिस में असां कंदासीं छा हुननि त कोन चयो कॾहिं त असां हितां खां ठकाठुकी कंदासीं या लड़ाई कंदासीं या जेके उते हुकूमत ईंदी उन्हनि सां इहो कंदासीं बेसिकली उहो बि ईअं ई था चवनि त पीस प्रोसेस ते टेररिज़म खे न फैलाइबो उनखे कोशिशि करण जे लाइ करे त पाकिस्तान मुंहिंजो ख़्यालु आहे फॉरेन ऑफिस जेकी आहे या जीअं बि असांजी हुकूमत थोरो जल्दबाज़ी कई आहे ऐं बार बार चवणु सही न हुयो हाणे उहो ॿार पए थो अमेरिकन चयो आहे त वरी तव्हां रीथिंक कयो इन तमामु तमामु वॾी ॻाल्हि आहे हाणे असांजे लाइ प्रॉब्लम कहिड़ो आहे जेकॾहिं असां चयूं त हिकिड़ो जेकॾहिं असां ॾियूं था मिसाली ॻाल्हि हुनखे त चाइनीज़ नाराज़ थींदा या न थींदा हाणे चाइनीज़ कॾहिं बि नथा चाहिनि त पाकिस्तान में अमेरिकन फोर्सिस रहनि उन्हनि जे क़रीब रहनि नंबर वन इहो चाइना जी पंहिंजी हिकिड़ी पॉलिसी आहे त हिते बिल्कुलु हितां निकिरी वञनि जेको आहे ॿियो हुनजो इहो बि हूंदो त थी सघे थो त अमेरिकन जेको आहे वरी नए क़िस्म जी वॉर शुरू थी वञे इन करे मुंहिंजो ख़्यालु आहे चाइनीज़ ज़रूरु चाहींदा हिते अमेरिकन न अचनि पर हाणे असांखे पंहिंजो प्राइम इंट्रस्ट ॾिसणो आहे ऐं चाइना खे ॿुधाइणो आहे हाणे बेसिस असां पहिरियों बि ॾिना आहिनि हिननि खे ईअं न आहे त न ॾिना आहिनि उन वक़्तु बि चाइना सां असांजी दोस्ती हुई इन जो मक़सदु इहो थियो या त पोइ असां उन्हनि खे चऊं त असां हितां विढ़ो या हितां स्ट्राइक कयो शेख साहब इहो आगाह कजो जेका असांखे फॉरेन पॉलिसी नज़र अचे पई ज़ाहिरा हिकु पासे वज़ीर आज़म जो इहो बयानु या इन हवाले सां गौर वीचार जूं ख़बरूं बि अचनि पियूं ऐं दबाव जूं ख़बरूं बि अचनि पियूं अमेरिका तरफ़ां विधो पियो वञे पाकिस्तान ते पर इन तरह जूं जेके असांखे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते शयूं नज़र अचनि पियूं वज़ीर आज़म जो असेंबली फ्लोर ते उसामा बिन लादेन खे शहीद करार ॾियणु पोइ शाह महमूद कुरैशी जो हिन क्वेश्चन खे पास करणु वरी असां ॾिठोसीं ॿ ॾींहं पहिरियां शेख रशीद पारां इहा ॻाल्हि कई वई आहे त तालिबान जो असर रसूख़ मौजूदु आहे इस्लामाबाद जे कुझु इलाइक़नि ताईं हू जॾहिं ज़ख़्मी थियनि था त उहे अचनि था ऐं ज़ाहिरा उन हवाले सां क्लियरिटी असांजे मौक़िफ़ में नथी अचे त असां कहिड़ो मैसेज ॾियूं पिया दुनिया खे ऐं इन मौक़िफ़ में असांजे में क्लियरिटी छो नथी हुजे
असांजी इन करे कंफ्यूजन आहे। मां तॾहिं बि चवां त पार्लियामेंट में जेको हाणे डिस्कस थिए पियो, पहिरियां जेके बयान आया तंहिं वक़्तु पार्लियामेंट में डिस्कस न थियो हुयो। पार्लियामेंट में अपोजिशन पार्टीज़ खे बि कॉन्फिडेंस में वठी सेनेट में डिस्कस करणु खपनि इहे शयूं फॉरेन रिलेशंस कमेटी में, त बाबा असांजी पॉलिसी कहिड़ी थियणु खपे। हिते ईअं लॻो पियो आहे त ॼण हिकिड़े माण्हूअ बसि ॻाल्हि कई, हिकदमि असां अनाउंस था करे छॾियूं, शाबून कुरैशी साहिबु होॾां थो चए, साईं असांजे प्राइम मिनिस्टर साहिबु होॾां ॿी ॻाल्हि थो करे। त हाणे चवण जो मक़सदु आहे ईअं न थींदी आहे पॉलिसी जेकी आहे मुल्क जी। तमामु ज़बरदस्त आहे। मां ॾिसो न हाणे जेको असांखे सोचे रहियो आहे, असां सोचे रहिया आहियूं त जेको असां चऊं पिया त बिल्कुलु न ॾींदासीं, हर हर चऊं पिया, ईअं असां ग़लति पिया कयूं। मुंहिंजे ख़्याल इहो मां पंहिंजो ख़्यालु थो पेश कयां, पर हाणे हुन खां पोइ जेको हाणे थींदो ख़ुदा कंदो त उहो कंदा। छो जो तालिबान सां असांजो वास्तो हुते आहे ऐं वॾी ॻाल्हि आहे त असांजो बॉर्डर, असांजो वॾा स्टेट्स अफ़गानिस्तान में वञी करे रहंदा, जो असां पाण चाहियूं था अफ़गानिस्तान में ट्रेड बि बहाल थिए, हुन खां पीस बि हुजे, CIS स्टेट्स ते असांजो एक्सेस बि थिए ऐं जंग बि हिते न थिए। हाणे ॻाल्हि आहे, ॿियो वॾी ॻाल्हि आहे जॾहिं इंट्रा अफ़गान डायलॉग थींदो, इंट्रा अफ़गान मीन्स जॾहिं अफ़गान लीडर्स पाण में वेहंदा त हुन में पाकिस्तान जो वॾो रोल थींदो। इन करे जीअं अमेरिकन्स बि असांखे सम्झाइनि पिया ऐं आई होप दैट गुड सेंस विल प्रिवेल। ऐं हुकूमत जेकी आहे वरी चाहींदी, वरी चवंदी त जेकी आहे तव्हां जेको आहे हिते अॼु ईअं न निकिरी वञी फ़ौजूं, ऐं अमेरिका जो चवणु आहे इहो ई आहे त असां इन करे ॿियो डायरेक्टली तव्हां हुनखे इंटरगराइज़ करे छॾियो था अमेरिका खे। इहा सुठी ॻाल्हि न आहे। अमेरिकन सां असांजो वास्तो रहियो आहे ऐं हुनजा एलाई रहिया आहियूं, सीटो सेंटो में हर वक़्तु असांजा तालुकात रहिया आहिनि। ऐं अहिड़े नमूने में जेकॾहिं सफ़ा चवण त असां हीअं कंदासीं, हूअं कंदासीं, इहो सही न आहे। पर मक़सदु इहो आहे त हाणे हिनखे वरी रीथिंक रीडू करणु खपे ऐं हिनखे वरी सोचणु खपे त कहिड़े नमूने में असांजो पाकिस्तान जो इंट्रस्ट प्राइम हूंदो। मुंहिंजे ख़्याल में पॉलिसी ही ॼण इहा ई खपे ऐं चाइनीज़ बि हुन ते ज़रूरु मञीदा त बाबा जंग हितां कोन थींदी, असां जॻह ॾियूं था ऐं हुन में काफ़ी बैलेंस रहंदो। ऐं ॿियो वॾी ॻाल्हि आहे जीअं तव्हां पाण चयो त अफ़गान तालिबान ऐं ॿिया ग्रुप जेके आहिनि हुन में पाकिस्तान सां हुननि जा तालुकात आहिनि ऐं हुन सां रिलेशनशिप आहे। सुभाणे उहो पाण में वेहंदा, असां हुननि सां ॻाल्हाईंदासीं, असांजो काफ़ी इंफ्लुएंस आहे ऐं असांजो इंट्रस्ट हुजणु खपे हुते। ठीकु आहे, प्राइम मिनिस्टर साहिबु चयो त असां कंहिं बि पार्टी सां असां ग्रुपिंग आहे, कंहिंजी साइड थोरी था वठूं। असां चाहियूं था पीस रहे। इलाही पार्टियूं आहिनि हुते, नॉर्दर्न अलायंस वारा आहिनि, अब्दुल्ला वारा आहिनि, पश्तून्स आहिनि, गैर पश्तून्स आहिनि, हुते ताजिक्स आहिनि, उज़्बेक आहिनि। जो मक़सदु चवण जो इहो आहे त हिन सभिनी में असांजो इंफ्लुएंस रहियो। ज़ाहिरी तौर ते ऐं पाकिस्तान खे अमन जे लाइ कोशिशूं करणु घुरिजनि। वॾी महिरबानी अवांजी ज़फ़रुल्लाह शेख साहब प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। हिन वक़्तु अफ़गानिस्तान में घरूवेड़ वारी सूरत हाल नज़र अचे पई। अमरीका पारां हिकु भेरो ॿीहर इहो वर्जाउ कयो वियो आहे त 11 सेप्टेम्बर ताईं पंहिंजूं फ़ौजूं कढंदो, जॾहिं त ॿिए पासे अफ़गान हुकूमत पारां इहो इरादो ॾेखारियो पियो वञे त हू तालिबान जो मुक़ाबिलो करणु ॼाणनि था, जॾहिं त तालिबान जे अॻियां केतिरा ई जेके फ़ौजी आहिनि अफ़गान फोर्सिस जा उहे हथियार बि फिटा करे चुका आहिनि ऐं केतिरनि ई इलाइक़नि ते अफ़गान तालिबान जो कब्ज़ो बि थी चुको आहे। पाकिस्तान जी पॉलिसी जे हवाले सां वज़ीर आज़म इमरान ख़ान ते वाज़े करे छॾियो, चई छॾियो अॾा न ॾियण जे हवाले सां, पर हाणे इहो फ़ैसिलो थींदो पार्लियामेंट अंदरि नेशनल सिक्योरिटी काउंसिल जे इजलास में जेको ख़मीस ते थियणो आहे, जंहिंमें अस्करी क़यादत सां गॾोगॾु असेंबली मेंबर बि वेहंदा ऐं हुकूमत तोड़े अपोज़िशन वेहंदा ऐं फ़ैसिलो कंदा त अफ़गानिस्तान जी सूरत हाल बाबति पाकिस्तान जी पॉलिसी छा हुजणु घुरिजे। इन खां पाण प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं सिंध एक्शन कमेटी जे इजलास जे हवाले सां, बहरिया टाउन ख़िलाफ़ हलंदड़ तहरीक जे हवाले सां। वक़्तु ब्रेक जो, असां सां गॾु रहिजो। प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार। सिंध अंदरि बहरिया टाउन ऐं ॿियनि गैर क़ानूनी मनसूबनि ख़िलाफ़ जिदोजहद जारी आहे। 6 जून वाक़िए बाद पैदा थियल सूरत हाल खां पोइ सिंध जो अवाम शदीद रद्द अमल ॾेई रहियो आहे। सिंध अंदरि एहतजाज कंदड़ सियासी कारकुननि ख़िलाफ़ धरती तंग कई वई आहे। सभई कारकुन हिन वक़्तु ताईं गिरफ़्तार आहिनि। ड्रेजाइण धमकाइण वारी पॉलिसी खे सिंध जे अवाम पारां मुकमल तौर ते रद्द पिणु कयो वियो आहे। सिंध जो अवाम अॼु बि इहो सवाल करे थो त बहरिया टाउन खे केतिरी ज़मीन ऐं कहिड़नि मक़सदनि लाइ ॾिनी वई आहे। सुप्रीम कोर्ट जे 2018 जे फुल बेंच वारे फ़ैसिले ते अमल दरामद छो नथो कयो वञे।
सिंध बैराज मंसूबो कंहिंजे लाइ जोड़ियो पियो वञे? बुनियादी सवालनि जा जवाब ॾियण बदिरां केस दाख़िल करे ड्रेॼारियो पियो वञे। हिन वक़्त ताईं सिंध हुकूमत वाज़े नाहे करे सघी त 6 जून ते विॻोड़ी केरु हुआ। उन वाक़े जी रिपोर्ट हिन वक़्त ताईं साम्हूं नाहे अची सघी। काल्ह सिंध हुकूमत जे घरू खाते पारां GSN बहाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो समेत 9 मरकज़ी अॻुवाणनि खे एंटी टेररिज़म एक्ट तहत 4th शेड्यूल में शामिल करे संदन चुरपुर तोड़े तक़रीरुनि ते बि पाबंदी विझी छॾी आहे। संदन अकाउंट्स मुंजमिद करण समेत सुञाणप कार्ड ब्लॉक तोड़े पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि खे सरगर्मियुनि जी निगरानी करण जो हुकुम बि ॾिनो वियो आहे। सिंध एक्शन कमेटी ऐं इंडिजीनियस राइट अलायंस पारां शुरू कयल तहरीक मुल्कगीर थी चुकी आहे त उते ई सिंध अंदरि बि एहतजाजनि जो सिलसिलो जारी आहे। काल्ह ई बैरिया टाउन ख़िलाफ़ सिंध प्रोग्रेसिव कमेटी ऐं सिंध इंडिजीनियस राइट अलायंस पारां सिंध जी राजधानी कराची, हैदराबाद, सांगड़ समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज कयो वियो, जंहिंमें धरती धड़नि पारां बैरिया टाउन मंसूबे खे मुकमल तौर ते रद्द कयो वियो। ॿिए पासे सिंध एक्शन कमेटी जो अॼु इजलास बि जामशोरे में सैयद जलाल महमूद शाह जी सदारत हेठि थी गुज़रियो आहे, जंहिंमें अवामी राब्ता मुहिम जे ॿिए मरहले जो ऐलान बि कयो वियो आहे, जंहिं तहत 4 जुलाई खां अवामी राब्ता मुहिम जी शुरूआति कई वेंदी। मीरपुर ख़ासि डिवीज़न में मुख़्तलिफ़ जायुनि ते मुख़्तलिफ़ शहरनि में जलसा पिणु कया वेंदा। हिन वक़्तु सिंध जो अवाम बैरिया टाउन ते शदीद रद्द अमल ॾेई रहियो आहे। ॿिए पासे सिंध हुकूमत हिन वक़्त ताईं इहो वाज़े नाहे करे सघी त विॻोड़ी केरु हुआ ऐं उन बाबति हिन वक़्त ताईं रिपोर्ट बि साम्हूं नाहे अची सघी, जॾहिं त तक़रीबन 200 जे लॻभॻि कारकुन हिन वक़्त ताईं गिरफ़्तार आहिनि। जिसकम चेयरमैन सनान कुरैशी बि हिन वक़्त ताईं गिरफ़्तार आहे ऐं उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ अॻुवाणनि खे पिणु हिसाए पियो। इन सॼे मामले ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। असांखे हिन वक़्तु फ़ोन लाइन ते जॉइन कयो आहे सिंध तरक़ी पसंद पार्टी जा सरबराह आहिनि डॉक्टर कादिर मक्सी साहब। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं। डॉक्टर साहब, बड़ी महिरबानी अवां जी प्रोग्राम में जॉइन करण जे लाइ। ॿुधाए जो हिन वक़्तु अॼु बि सिंध एक्शन कमेटी जो इजलास थियो आहे। हिकु पासे असां ॾिसूं पिया इस्लामाबाद, लाहौर समेत मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज थियनि पिया। ॿिए पासे हिन वक़्त ताईं सूरत हाल क्लियर नाहे थी सघी सूबाई हुकूमत तरफ़ां त उहे विॻोड़ी केरु हुआ ऐं कहिड़े बुनियाद ते कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो आहे या हिसाए वियो आहे? ॾिसो, हाणे मां तव्हांखे ॿुधायां त सिंध हुकूमत सभ खां वधीक ख़राबियुनि जी ज़िम्मेवार हुकूमत ई आहे। पीपल्स पार्टी जो सरबराह बिलावल भुट्टो 2 दफ़ा बयान ॾेई चुको हो त असां CCTV रिकॉर्ड खे टेले कंदासीं। जेके माण्हू गिरफ़्तार हुन में न आहिनि वाक़िअनि में शामिल, उन्हनि खे जल्दी रिलीज़ कंदासीं। पीपल्स पार्टी जे सेनेटर साहब बयान जारी कयो त सियासी कारकुन ते क्रैकडाउन लाइ असीं शर्मिंदा आहियूं। हे असांजी जमहूरी पार्टी आहे, जमहूरियत लाइ असां वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। असांखे जेका इंफॉर्मेशन आहे, कल्ह मां हेयरिंग तां थी हाज़िरी कोर्ट जी करे वरी जेल दोस्तनि जी मुलाक़ात ते वियो हुअमि त उते दोस्तनि ॿुधायो त घटि में घटि 3 दफ़ा बैरिया जी इंतज़ामिया, पुलिस, मक़ामी ऐं उहे सॼियूं कैमराऊं, CCTV जा रिकॉर्ड, फोटू खणी आया। सभिनी जी 3-3, 4-4 दफ़ा शनाख़त कयऊं। कंहिं बि माण्हू जी शिकिल ऐं तस्वीर बैरिया वारे रिकॉर्ड सां न पे मिली। ऐं हाणे हुननि तरीक़ो इहो ॻोल्हे कढियो त इख़लाक़ी कानूनी तक़ाज़ा ई आहे त उन्हनि खे वञी कोर्ट में पेश करे रिपोर्ट जमा कराइनि त बाबा हीअ असां इन्वेस्टिगेट कयो आहे, ही बेगुनाह। उन आज़ादु कनि उन्हनि खे। उन्हनि जे बजाए कोर्ट जेको उन्हनि जो जुडिशियल रिमांड ॾिनो आहे उन ते सिंध सरकार वई आहे हाई कोर्ट में त हिननि खे अञा पुलिस कस्टडी में ॾियो, तव्हां हिननि खे जल्दी जुडिशियल में छो मोकिलियो आहे। ऐं उन खां पोइ साॻियो दॿाउ, साॻी ॻाल्हि जारी आहे। हाणे त हुननि खे हेयरिंग्स ते बि नथा आणनि। जुडिशियल रिमांड ते त आहिनि माण्हू, पर हेयरिंग जेके थियनि थियूं कोर्ट में उन ते बि नथा आणनि। रुॻो हिकिड़ो पुलिस वारो अचे थो, जज खां रिमांड वठी एक्सटेंड कराए हलियो थो वञे। इहा आहे सरकार जी ज़्यादती, जेका यानी माण्हुनि खां आइनी ऐं कानूनी जेको हक़ आहे उहो बि खसे था वठनि जो माण्हुनि खे अदालत ते ॿाहिरि कढनि। माण्हू ॿाहिरि जी पुट हुन सां मुलाक़ात लाइ अचे, इहा बि सहूलियत ॾियण लाइ तयारु न आहिनि। त हुकूमत जो बिल्कुलु रवैयो इहो आहे। ॿिए पासे असां एक्शन कमेटी वारनि अॼु मीटिंग कई आहे। असां इहो तय कयो आहे त ही जेका बि हले पई सिलसिलो, मसइलनि हींअर हिननि सिंध बैराज जी ॻाल्हि शुरू कई आहे। असां सिंध बैराज खे सिंध जो तबाही आणींदड़ बैराज सम्झूं था। ज़ुल्फ़कार आबाद अथॉरिटी जेका ठहियल आहे उन लाइ उन्हनि बजट एलोकेट कई आहे।
पहिरियां त उनजे बाबति अञा उन्हनि को वाज़े पधिराई न ॾिनी आहे, बल्कि जामशोर ज़िले में अञा वधीक उन्हनि खे ज़मीनूं ॾेई ऐं फैसिलिटेट सरकार करे पई। त इन जे करे असां अवामी राब्ता मुहिम जेका आहे उहा सिंध में जारी रखण जो फ़ैसिलो कयो आहे। असां लाड़ डिवीज़न खां पोइ हाणे असां जेको आहे इहो 8 खां 6 7 8 खां वठी असां वरी जेको आहे इहो 5 6 7 असां वञणु चाहियूं था मीर बुख़ार डिवीज़न 4 5 6 ऐं पोइ 9 तारीख़ जेको आहे उहो मीर बुख़ार डिवीज़न जो जेको आहे सो डिवीज़नल जलसो हूंदो। त इन तरह सां असांजी अवामी कमिटियुनि जेका आहे मीर बुख़ार डिवीज़न खां पोइ नवाबशाह डिवीज़न, पोइ वरी हैदराबाद डिवीज़न, पोइ सक्कर लाड़काने वेंदासीं। त इन तरह सां असां ख़ामोशी बिल्कुलु इख्तियार न कंदासीं, सॼी सिंध खे सुजाॻ कंदासीं। पीपल्स पार्टी जी मौक़े परस्ती ऐं इहो ॿिटा मयार, दोहरा मयार ऐं क़ौम खे गुमराह करण जूं ॻाल्हियूं, हिकिड़े पासे जमहूरियत जा चैंपियन पीपल्स पार्टी जो अॻवान साहिबु कश्मीर में वञी वॾी वॾी जमहूरियत जूं ॻाल्हियूं करे थो, इंसानी हक़नि जूं ॻाल्हियूं करे थो, ऐं सिंध में संदनी नक जे हेठां जेका हुकूमत आहे उते एॾे वॾे पैमाने ते इंसानी लताड़ जारी हुजे, 150 200 माण्हू जेके दरियाफ़्ता जेल में पिया हुजनि बग़ैर केस जे, बग़ैर गवाही जे, बग़ैर अदालती तारीख़ जे, त इन खां वधीक कहिड़ी ज़्यादती थी? अच्छा डॉक्टर साहब, इन में इहो ॿुधाइजो ज़ाहिरा जेको असां रद्द अमल ॾिसूं पिया ऐं जहिड़े तरीक़े सां हिन वक़्तु सूबाई हुकूमत ते आङिरियूं खॼनि पियूं, हिन वक़्तु जेका ताज़ी असांखे सूरत हाल नज़र अचे पई, काल्ह बि एहतजाज थिया आहिनि, अवामी राब्ता मुहिम हलायो पिया, छा सम्झो पिया त हीउ जेको सिलसिलो हाणे शुरू थियो आहे, रियाज़ चांडियो साहब खे 4th शेड्यूल में शामिल कयो वियो आहे, उन बाबति नोटिफिकेशन अचनि पिया, पाबंदियुनि जे जूं ॻाल्हियूं हलनि पियूं, त के सिंध एक्शन कमेटी वटि उन क़िस्म जी क़यादत बि तयारु आहे। अगरि सीनियर लीडरशिप ख़िलाफ़ के कार्रवायूं थियनि थियूं या पाबंदियूं लॻनि थियूं त सेकंड लेयर तयारु वेठल आहे, उहो तहरीक खे अॻिते हलाईंदो। ॾिसो, इंटीमिडेट करण जा मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि। ही आमदत खां बदतरीन रवैयो आहे न, रियाज़ चांडियो GSN महाज जेको आहे, पर हुननि जो ज़ाहिरी तरह कंहिं बि पुरतशद्दुद कार्रवाई सां ताल्लुक़ कोन्हे, बल्कि सिंध में जॾहिं का अहिड़ी कार थिए थी त हू हुनजी मज़म्मत कंदा रहनि था। त उन्हनि खे 4th शेड्यूल में करे उन्हनि खे नोटिस ॾियण, उनजे बावजूद त हू होम सेक्रेटरी वटि विया, पंहिंजी जेका बि सूरत हाल उहा पेश करे आया, हाई कोर्ट में वञण जो ख़्यालु रखनि था। त उनजे बावजूद जेकॾहिं इन क़िस्म जा आमराना हुकुम जारी थींदा त बाबा तव्हां हिकु ज़िले मां ॿिए ज़िले में नथा वञी सघो ऐं पुलिस जी इतला खां सवाइ तव्हां पंहिंजो घर नथा छॾे सघो, इन क़िस्म जूं बंदिशूं हणंदा त भले हणनि, असां सभिनी ते हणी छॾनि, इन सां को फ़र्क़ु नथो पए। मूं चयो त हाणे ही तहरीक जेका आहे न, ॾिसो ही हाणे अवामी तहरीक बणिजी वई आहे, ही सिंधी क़ौम जी क़ौमी तहरीक बणिजी वई आहे। तव्हां ॾिठो त जेके इस्लामाबाद में वेठल सफ़ेद पोश माण्हू, कायद अज़म यूनिवर्सिटी जा पोज़ीशन होल्डर नौजवान इस्लामाबाद में एहतजाज करे रहिया हुआ, लाहौर में माण्हू जेके गैर नॉन सिंधी हुआ, पंजाबी स्पीकिंग ऐं पश्तो स्पीकिंग जेके लेफ्ट ओरिएंटेड माण्हू हुआ उहे एहतजाज करे रहिया हुआ, लंदन अमेरिका में वेठल माण्हू उहे एहतजाज करे रहिया हुआ। त हाणे ही सिंध जो जेको आवाज़ इहो सिंधी क़ौम जो गॾियल आवाज़ बणिजी वियो आहे, जे फर्स्ट रैंक लीडरशिप खे गिरफ़्तार कंदा, बंदि कंदा जेलनि में, त सेकंड लीडरशिप तयारु आहे, सेकंड लीडरशिप खे बंदि कंदा, त हिन सॼे काफ़िले जी सरवाणी अवाम पंहिंजे हथ में वठी छॾींदो, पोइ उहा तहरीक शायदि एॾी शदीद थिए जॾहिं सट न सही सघंदा। हिननि जे इक़्तिदार जा जेके आहिनि, पोइ इहो जेके ख़्वाब आहिनि ऐं सिंध खे लुटण वारा ख़्वाब आहिनि, इहा अवाम मिटी में मिलाए छॾींदो इंशाअल्लाह। अच्छा डॉक्टर साहब, आख़िर में थोरो इन बाबति आगाह कजो, जेका हिन वक़्तु असांखे सूरत हाल नज़र अचे पई, कॾहिं ताईं इम्कान आहे सॼी सिंध मां जलसा या राब्ता मुहिम खां पोइ वरी हिकु भेरो ॿीहर कराची अचिबो? ज़ाहिरा पहिरियां ऐलान थियल आहे सिंध असेंबली ॿाहिरां एहतजाज जो बि ऐं फ़ैसिलनि में तब्दीलियूं बि अचनि पियूं, ज़ाहिरा उहो सिंध एक्शन कमेटी सूरत हाल जे हिसाब सां फ़ैसिला बि करे पई, त उनजो कॾहिं इम्कान आहे कराची में को एहतजाज थींदो ऐं भरपूर एहतजाज? ॾिसो, असेंबली जो तक़दुस त हिननि पाण ख़राबु कयो। अॼु हाल ॾिठो त ख़तमु असेंबली जे हाल में पइजी वियूं।
पंज दरवाज़ा टपी केॾां वई सिक्योरिटी केॾां विया हिन जा सर्जेंट आर्म्स काॾे वियो इंतज़ाम त MP खटूं ऐं बिस्तरा खणी असेंबली हॉल में पहुची वञनि सरकार एतिरी नाहल ऐं एतिरी लापरवाह एतिरी बेध्यानी जे वर चढ़ियल आहे त असां ज़रूरु चवणु चाहियूं था त ही जेके असेंबली जा मेंबर मुक़दस ऐवाननि खे हिकिड़ो तमाशो हिकिड़ो मस्करी ठाहे वेठा आहिनि उन्हनि ते अवामी चेक रखूं इन करे मुंहिंजो गुमान इहो आहे त ईद अचे पई पोइ मुहर्रम जो महीनो शुरू थी वेंदो असांजी बि सॼी सिंध जे अंदरि कराची खां कश्मीर ताईं कैंपेन आहे उन कैंपेन खां सिंध बहिराड़ी वारा इलाइक़ा जेके सिंध जा आहिनि उन में कैंपेन पूरी करे असां कराची जो कॉल ॾींदासीं त पोइ इनशाला अहिड़े ई तरीक़े सां जीअं बैरिया टाउन जे साम्हूं लख माण्हू अची बीह रहिया ईअं सिंध असेंबली जे हिन रोडनि रस्तनि ते लख माण्हू बीह वेंदा ऐं सॼी दुनिया खे ॿुधाईंदा त ही असेंबली में वेठल जेके बि ही सियासी किरदार आहिनि इहे हाणे सिंध खे क़ाबिल क़बूल कोन्हनि हाणे सिंध खे हिकिड़ी नई मुतबादिल एनर्जेटिक क़यादत खपे जेको सिंध जो तहफ़ुज़ करे सघे ऐं सिंध जे आइनी हक़नि ऐं इंसानी हक़नि जो तहफ़ुज़ करे सिंध खे तरक़ी जी राह ते वठी वञी सघे सो इनशाला तव्हां इहो यकीन रखो त असां वक़्त ऐं हालतुनि जे तक़ाज़ा मुताबिक़ माण्हुनि जी दिली ख़्वाहिशुनि मुताबिक़ कराची जो जेको इहो ऐलान थियल प्रोग्राम आहे हिनखे ज़रूरु क़ाबिल अमल आणींदासीं ऐं सरअंजाम ॾींदासीं इंशाअल्लाह। वॾी महिरबानी अवां जी डॉक्टर कादिर मक्सी साहब असां सां गॾु मौजूदु हुआ। ज़ाहिरी तौर ते सिंध एक्शन कमेटी जो अॼु बि इजलास थियो आहे ऐं ॿिए मरहलो शुरू थियो आहे जंहिंजे लाइ 4 जुलाई खां शुरूआत कई वेंदी। सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में सिंध एक्शन कमेटी जो ऐलान थियल आहे त हू वेंदा ऐं उते आवाम खे सुजाॻ कंदा। बहिरिया टाउन समेत जेके बि मनसूबा आहिनि उन्हनि बाबति उन खां पोइ कराची जो रुख़ कयो वेंदो। इन खां अलावा पाण प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं मुल्की सियासी सूरत हाल जे हवाले सां। वक़्तु ब्रेक जो असां सां गॾु रहिजो। प्रोग्राम में एक भेरो ॿीहर भलीकार। प्रोग्राम जे हिस्से में पाण ज़िक्र कंदासीं मुल्की सियासी सूरत हाल जे हवाले सां जिते अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी पंजाब में मौजूदगी सां सवाल उथनि पिया। ज़ाहिरी तौर ते केतिरियूं मुलाक़ातूं बि थी चुकियूं आहिनि। कुझु पहिरियां ई आसिफ अली ज़रदारी चौधरी परवेज़ इलाही सां मिलियो हो। उन खां अॻु हमज़ा शहबाज़ जी बि मुलाक़ात थी चुकी आहे। जॾहिं त उन खां अॻु असां इहो बि ॾिठोसीं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी कोशिश हुई त पंजाब खां शुरूआत कजे नो कॉन्फिडेंस मूव जी, जंहिंजी मुखालफ़त PMLN पारां कई वई हुई। ॿिए पासे हुकूमत खे सुभाणे बजट पास कराइणो आहे। उन बाबति अॼु वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां हुकूमती मेंबरनि ऐं इतिहादनि खे डिनर जी दावत ॾिनी वई आहे जेको हिन वक़्तु जारी आहे। इन सॼे मामले ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। असांखे हिन वक़्तु वीडियो लिंक ज़रिए जॉइन कियो आहे सीनियर सहाफ़ी ऐं तजनिगार सिद्दीक़ साजिद साहब। सर जी अस्सलाम वालेकुम। सिद्दीक साहब बताइएगा, एक तो खान साहब ने जो आज अशाइये की दावत रखी है, क्या हुकूमत को ये महसूस हो रहा है या फिर ये ऐसे ही आज की दावत है कि सब लोग आ जाएं इकट्ठे और कल बजट पास करवाना है, या कोई खतरा महसूस हो रहा है हुकूमत को? बहुत शुक्रिया मिराज साहब। खतरा तो कोई नहीं है, बजट कल जो है वो मंजूर हो जाएगा। मिराज साहब हुकूमत के पास नंबर्स हैं। आज की जो दावत इस वक्त जो जारी है वज़ीर आज़म हाउस में, उसका बुनियादी मकसद भी यही है कि तमाम जो मेम्बरान हैं और ख़ास तौर पर जो इत्तेहादी हैं उन सब को जो है वो ऑन बोर्ड लिया जाए और उनकी बात भी सुनी जाए और उनको यकीन दहानी भी कराई जाए और फिर नंबर्स भी पूरे किए जाएँ। क्योंकि कल अपोजिशन भी कोशिश कर रहे कि इसकी मंजूरी रखवाने को, लेकिन वो ऐसे ही बस मुझे और आपको खुश करने के लिए, आवाम को दिखाने के लिए कि हम एहतजाज कर रहे हैं, हंगामा कर रहे हैं, लेकिन बजट मंजूर जो है वो कल हो जाएगा। ऐसा ही होता है क्योंकि बजट जिन्होंने मंजूर करवाना है वो जब चाह रहे हैं कि इसको मंजूर होना है तो फिर इसकी कोई रुकावट नहीं है। क्योंकि इसमें आप देखें कि चलो अपोजिशन की बात तो अपनी जगह पे है, लेकिन आपको याद होगा कि जहांगीर तरीन का एक ग्रुप सामने आ गया था, 8 के 8 उनके MNAs थे, लेकिन ये सब के सब अब इमरान खान के साथ खड़े होकर बजट को मंजूर करवाएंगे इस तरीन के ग्रुप के। फिर जो इत्तेहादी थे ख़ास तौर पर उनके मसले मसाइल, जो MKM के वफद ने गुज़श्ता दिनों मुलाकातें की, एक हफ्ते में 2 मुलाकातें वज़ीर आज़म से की, वो कराची के डेवलपमेंट फंड्स के इशू हैं, हैदराबाद के इशूज़ हैं, मरदमशुमारी के इशूज़ हैं, वो भी उन्होंने कहा कि वज़ीर आज़म के साथ कि हम वहाँ पे अब मुश्किल होगा चलना हमारे लिए,
وہ ہو سکتا ہے کہ بجٹ کے بعد MQM والے کو بھی اپنا کوئی فیصلہ کریں، لیکن بجٹ میں تو وہ ان کو جو ہے وہ ووٹ دیں گے۔ اب سے تھوڑی دیر پہلے ہی طارق بشیر چیمہ جو کاف لیگ کے تھے وہ بھی وزیر اعظم سے ملے ہیں، ان کے بھی تحفظات ہیں، لیکن چونکہ ان کے پیچھے سیدھی سی بات ہے کہ اسٹیبلشمنٹ ہے، تو اسی وجہ سے وہ اس حکومت کا ساتھ بھی دے رہے ہیں، اتحادی بھی ہیں، اور کل بھی وہ بجٹ کی منظوری کے موقع پر جو ہے وہ موجود ہوں گے۔ اچھا صدیق صاحب یہ بتائیے گا، ظاہر ایک طرف تو ہمیں اسلام آباد کی صورتحال نظر آ رہی، دوسری طرف زرداری صاحب کی جو پنجاب میں موجودگی ہے اس حوالے سے بتائیے گا۔ ظاہر قاف لیگ سے بھی ملاقاتیں ہو رہی ہیں، کچھ دن پہلے حمزہ شہباز کی بھی ملاقات ہوئی تھی، کیا کوئی پنجاب سے بڑی خبر کسی بھی وقت آ سکتی ہے؟ اور یہ بھی خبریں آ رہی ہیں کہ کچھ لوگوں کو کہا گیا ہے کہ آپ تیاری کر رہے ہیں الیکشن کی۔ زرداری صاحب گئے تھے لاہور میں، وہاں پہ انہوں نے جو بلاول ہاؤس ہے وہاں پہ انہوں نے قیام کیا ہے، جو ان کی رہائش گاہ ہے لاہور میں۔ وہ گئے تو اس مقصد کے لیے تھے، معراج جو اندر کی بات ہے کہ کچھ MPAs MNAs جو ہیں وہ مختلف سیاسی جماعتیں چھوڑ کر پیپلز پارٹی میں شامل ہو جائیں گے، لیکن اس کا ہوم ورک مکمل نہیں تھا، جس کے اوپر وہ ناراض بھی ہوئے، خاص طور پر جو مخدوم شہاب الدین ہے، قمر زمان کائرہ، یوسف رضا گیلانی، ان کے ساتھ اور مخدوم احمد محمود کے ساتھ، کیونکہ وہ جب ان کو پتہ چلا کہ جو شمولیت اختیار کرنے کے خواہشمند لوگ ہیں وہ سابق MPAs اور سابق MNAs ہیں، تو انہوں نے کہا جی اس کا تو ہمیں کوئی فائدہ نہیں ہوگا، ہمیں تو وہ لوگ چاہیے جو کہ الیکٹیبل ہوں، اور 15 وہ ان کا ٹارگٹ ہے کہ کم از کم جنوبی پنجاب سے 15-20 کے قریب جو MNAs ہیں اور جو الیکٹ ہو سکتے ہیں، اور اسی طرح 40-50 کے قریب کوئی MPAs ہیں جو الیکٹ ہونے کے، جن کو ہم الیکٹیبل کہتے ہیں، وہ پیپلز پارٹی میں اگر شامل ہوں تو پھر ہمارے لیے بڑی آسانی ہوگی، ہم اس پوزیشن میں ہو سکتے ہیں کہ یا تو ہم اتحادی حکومت بنائیں یا پھر ہم سندھ سے زیادہ نشستیں لے کر اس پوزیشن میں آ جائیں کہ مرکز میں جو ہے وہ بآسانی حکومت بنا سکیں۔ اس ٹارگٹ کو اچیو کرنے میں ان کو مشکلات پیش آئی، جس کی وجہ سے وہ واپس آ گئے، اور اب وہ جولائی میں واپس دوبارہ جائیں گے لاہور میں، اور وہ ملیں گے ان کے ساتھ جا کر۔ منظور وٹو تو پہلے ہی گزشتہ دنوں جو ملے تھے، تو آپ کو یاد ہے کہ وہ تو پہلے پیپلز پارٹی میں شامل تھے، ابھی بھی انہوں نے یقین دہانی کروائی کہ وہ پارٹی کے ساتھ رہیں گے، تھوڑے سے متحرک نہیں تھے، اب وہ متحرک بھی ہو گئے ہیں۔ تو جو اب یہ تو جو آپ بات کر رہے ہیں الیکشن کی، میرا صاحب یہ باتیں ہوتی رہتی ہیں، لیکن جو بادی نظر میں اگر ہم دیکھیں تو جو اس وقت حالات ہیں خطے کے، ان کو دیکھتے ہوئے تو میرا نہیں خیال کہ فوری طور پہ کوئی الیکشن کا امکان ہے، کیونکہ امریکی انخلاء ہونے جا رہا ہے افغانستان سے، تو ہمیں تو اپنی بڑی فکر اور سیکورٹی کے معاملات کی پڑی ہوگی، اور اسی وجہ سے وہ 1 جولائی کو سیاسی اور عسکری قیادت ملنے بھی جا رہی ہے۔ وہ اس وجہ سے لگتا نہیں کہ فوری کوئی انتخابات پاکستان میں ہوں گے یا الیکشن کی تیاری ہوگی، وہ ایک الیکشن سٹنٹ ہوتا ہے سیاسی جماعتوں کا اور خاص طور پر اپوزیشن کا، اس سلسلے میں بات کرتے رہتے ہیں۔ اچھا اب اجلاس کی جو آپ نے بات کی اس حوالے سے بتائیے گا، ظاہر بلاول بھٹو زرداری صاحب کچھ دنوں سے یہ بھی بیانات دے رہے ہیں کشمیر کے حوالے سے، اور پھر ہم نے دیکھا کلبھوشن کے حوالے سے بھی انہوں نے کہا کہ ہم مخالفت کریں گے، حالانکہ یہ حکومت استعمال کرنا چاہتی ہے پارلیمنٹ کو، افغانستان کے معاملے پر 1 جولائی کو ملنے جا رہے ہیں یہ سب۔ تو اب اس حوالے سے بتائیے گا کہ اس کے ساتھ ساتھ اور کون سے معاملات ہیں جس پر بحث ہوگی حکومت اور اپوزیشن کی، اور وہ اکٹھے بیٹھیں گے یا بٹھایا جائے گا؟ میرا صاحب بنیادی طور پہ یہ جو پارلیمانی کمیٹی برائے نیشنل سیکیورٹی ہے 29 اراکین پر مشتمل ہے، اور اس میں 15 کے قریب MNAs ہیں اور 14 کے قریب جو ہیں وہ سینیٹرز جو ہیں اس میں شامل ہیں، اور یہ جو بریفنگ ہونے جا رہی ہے ان کیمرہ بریفنگ ہوگی 3 بجے 1 جولائی کو پارلیمنٹ ہاؤس میں ہی۔ اس میں آرمی چیف جنرل قمر جاوید باجوہ اور DGISI لیفٹیننٹ جنرل فیض حمید بھی شرکت کریں گے، اور یہ بریفنگ دیں گے اپوزیشن اور حکومت کے جو پارلیمانی لیڈرز ہیں ان کو افغانستان کی موجودہ صورتحال اور امریکہ کا جو بڑا مطالبہ ہے فوجی اڈے دینے کا، اس کے اوپر جو ہے وہ بات کی جائے گی، اور پھر ساتھ ہی ساتھ یہ بھی ہوگا جو آپ بات کر رہے ہیں کہ جو اپوزیشن کا ایک موقف ہے افغانستان کی صورتحال کے بارے میں، وہ موقف بھی اپوزیشن سامنے رکھے گی، اور ایک اسٹریٹجی جو ہے وہ طے کرنے کی کوشش جو ہے وہ کی جائے گی۔ اس میں یہ بھی آپ کو بتاتا جاؤں کہ جو بریفنگ ہوگی اس میں جو وفاقی وزراء ہیں خاص طور پر ان کو خصوصی طور پر انوائٹ کیا گیا ہے، فواد چودھری ہیں، شیخ رشید ہیں، پرویز خٹک ہیں، شوکت ترین ہیں،
اور اسی طرح جو مشیر پارلیمانی امور ہیں بابر اعوان، پھر راجہ پرویز اشرف، شاہد خاقان عباسی، شہباز شریف، بلاول بھٹو زرداری اور دیگر جو پارلیمانی لیڈرز ہیں ان سب کو بلایا گیا ہے۔ اور اس میں سب سے بڑا جو ایک چیز آ رہی ہے میراث صاحب، وہ یہی آ رہی ہے کہ امریکہ کا دباؤ بہت زیادہ بڑھ رہا ہے پاکستان پر یہ اڈے دینے کے حوالے سے۔ بے شک وزیر اعظم عمران خان اس کی نفی کر چکے ہیں، لیکن امریکہ نے پاکستان سے بات کرنے کا جو سلسلہ ہے اس کو بند نہیں کیا۔ اب یہاں پہ جو چیز ہے جو ہم نے جو اس کا پر فیصلہ کرنا ہے اور اسی وجہ سے سول اور عسکری قیادت مل بیٹھنے جا رہی ہے، وہ ہے کہ اگر ہم اڈے دیتے ہیں تو پھر ایران کا، روس کا اور چین کا ہمارے ساتھ رویہ کیا ہوگا، کیونکہ وہ اس کو پسند ہرگز نہیں کریں گے۔ اور خاص طور پر چین، جس کے ساتھ ہماری جو سی پیک ہے وہ آگے بڑھ رہی ہے، مختلف منصوبے ہیں، تو وہ تو ایک ظاہر جب ان کی پریزنس یہاں پہ ہوگی امریکن کی پاکستان میں، تو بہت سی چیزیں سیکیورٹی کے حوالے سے اس کے خدشات چینیوں کو ہوں گے، تو اس کا ہم رسک نہیں لے سکتے۔ پھر ایران ہے، ایران کے ساتھ ہمارے جو تعلقات ہیں وہ اس ساری صورتحال میں کشیدہ ہو سکتے ہیں، کیونکہ ایران اور امریکہ کے جو تعلقات ہیں وہ بھی آپ کے سامنے ہیں۔ پھر جو امپیکٹ ہوگا اس انخلا کا میراث صاحب، وہ بہت زیادہ پاکستان پہ ہی ہونا ہے، کیونکہ اگر وہاں پہ طالبان قابض ہو جاتے ہیں اور وہاں پہ وسیع البنیاد حکومت نہیں بنتی، ہمیں بارڈر بند کرنے پڑتے ہیں، اور یا پھر اگر وہاں پہ خانہ جنگی شروع ہو گئی، مہاجرین کی ایک بڑی تعداد پاکستان کا ہی رخ کرے گی، کیا ہم ان کو سنبھال سکتے ہیں یا نہیں سنبھال سکتے؟ یہ بہت ساری چیزیں ہیں جس کے اوپر یہ سارے مل کر ایک فیصلہ کرنے جا رہے ہیں 1 جولائی کو اسی اجلاس میں۔ نیشنل سیکورٹی کمیٹی کا یہ اجلاس ہے اور اسپیکر خود اس کی جو ہے وہ سربراہی کریں گے۔ تو یہ پاکستان کے حوالے سے، پاکستان کے مستقبل کے حوالے سے اور پاکستان کے جو بنیادی اسٹریٹجک مفادات ہیں اس کے تحفظ کے حوالے سے یہ میٹنگ بڑی اہم ہے۔ اہم ہوگی۔ بہت شکریہ آپ کا صدیق ساجد صاحب پروگرام میں وقت دینے کے لیے۔ نیشنل سیکیورٹی کونسل جو اجلاس 1 جولائی تے تھیणو ہے، جے میں سول قیادت سے گڈو گڈ فوجی قیادت بھی شرکت کندی ऐं ان میں فیصلہ کیا वेंदा۔ صدیق صاحب पारां जीअं ॿुधायो वियो त अमेरिका जो ज़ोर आहे अॾा ॾियण जे हवाले सां। तोड़े जो वज़ीर आज़म इमरान खान उन जी मुखालफ़त करे चुको आहे, पर उन बावजूद भी अमेरिका जी कोशिश आहे त पाकिस्तान अॾा ॾे। उन सूरत हाल ते ही इजलास सॾाए वेंदे। इसी प्रोग्राम जे वक़्त में ॾियण ते पोइ पंहिंजे मेज़बान मिराज हबीब खे ॾींदा इजाज़त। तला भाई।